अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो मौलाई हबीब सुमरो सुपत भरिया सुपरी उपत की न करियो थोड़ी घणी ॻाल्हि ते माण्हू मरियो तेसी कुर्ब करियो जेसी जीरा आहियूं जान में। जीअं त तव्हां असांजे पंहिंजे शहर खैरपुर में हिकु तमामु ज़बरदस्त मीटअप भी थी रहियो आहे, जंहिंमें इफ़्तिताही भी थींदी ऐं सिंध जा तमामु बहितरीनु टिकटॉकर्स अचनि था ऐं जिन में MP MNAs भी अचनि था, जिन में मां पंहिंजी टीम सां गॾु भी अची रहियो आहियां। सोलंगियुनि जो ॻोठु ठेड़ी बाईपास वटि, जंहिंजी तारीख़ आहे 24 ॾींहुं जुमे जो, जिन में महबत जा मेला थींदा। सिंधी सकाफ़त जूं जेके भी शयूं हूंदियूं जीअं XYZ टोपियूं पखा अजरक वग़ैरह जेके भी सिंधी सकाफ़त जूं शयूं आहिनि, उते सेंटर जी इफ़्तिताही थींदी। उहो सेंटर खुलंदो ऐं हमेशह लाइ उते तव्हांखे हर शइ मिलंदी। जो इन जे करे 4 ॾींहंनि जो उन्हनि मेलो लॻायो आहे, जिन में तमामु ख़ूब मेला थींदा, मज़ा थींदा, ख़ुशियूं थींदियूं ऐं जिन में असां सभु टिकटॉकर गॾु थींदासीं, एक्टर्स फनकार ऐं असांजा परस्तार सभु गॾु ईंदा। इन जे करे दोस्तनि चयो त पेज ते वीडियो हलायो, काफ़ी परस्तार असांजा पेज जा हूंदा। सो सदाम साहब असां ऐं असांजा जेके बि प्यारा दोस्त मुंहिंजी टीम ऐं ख़ासि करे असांजो चाचो बहादुर ऐं अली मुराद कंडरानी हिन वक़्तु न आहिनि, काथे सिचुएशन में आहिनि, ईअं न आमिर। सो उहे बि असां सां गॾु ईंदा त असां बि गॾु ईंदासीं। असांजा जेके बहितरीनु टिकटॉकर आहिनि, ज़ुबैर वारा आहिनि, ॿिया टियां जा याकत मल्हार, कोई बि XYZ राजा आहे, संगत जेकी बि आहे, जेके बहितरीनु टिकटॉकर उहे सभु बि ईंदा। असां बि पंहिंजी टीम सां ईंदासीं। पोइ इन जे करे तव्हां बि अचणु न विसारींदा। जल्द खां जल्द वीडियो शेयर ऐं लाइक कंदा हलो दोस्तनि ताईं पहुचे। 24 तारीख़ ॾींहुं जुमे जो, 24 तारीख़ ॾींहुं जुमे जो ठेड़ी बाईपास सोलंगियुनि जो ॻोठु, साम्हूं जेको आहे ॻाढ़ो इहो छा ठहियल आहे, सेंटर अथव, सेंटर हिते। लख कुर्ब, वॾियूं महिरबानियूं। GS सिंध।